जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल एनर्जी बोर्ड जो इजलास थियो आहे। इजलास में तालीम वारो वज़ीर सरदार शाह, तवानाई वारो वज़ीर इम्तियाज़ शेख, कानूनी सलाहकार मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां वीडियो लिंक ज़रिए इजलास में BISP वारे मुमलिकती वज़ीर शाज़िया मरी, वज़ीर आज़म जो ख़ास मददगार तारिक बाजवा, तवानाई वारे वफ़ाक़ी सेक्रेटरी राशिद लंगरियाल, वफ़ाक़ी सेक्रेटरी कानून राजा नईम अकबर शिरकत कई। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ब्रीफिंग ॾींदे चयो त SSRL थरकोल फील्ड ब्लॉक ते कमु करे रही आहे। इम्तियाज़ शेख चयो त ब्लॉक 1 जी कोयले ते 660 मेगावाट जा 2 पावर प्लांट हली रहिया आहिनि। ब्लॉक 1 में पावर प्रोजेक्ट $2 अरब जी लागत सां मुकमल कयो वियो आहे। तवानाई वारे वज़ीर ब्रीफिंग ॾींदे चयो त 660 मेगावाट जो पहिरियों प्लांट 2 डिसंबर साल 2022 खां शुरू थी वियो आहे। संदसि चवण त 660 मेगावाट जो ॿियो मंसूबो 11 डिसंबर ते शुरू कयो वियो आहे। तवानाई वारे वज़ीर चयो त सिंध एग्रो माइन कंपनी पारां माइंग प्रोजेक्ट साल 2019 फेज़ 1 में शुरू थी वियो आहे। पहिरें मरहले में हर साल 3.8 मिलियन टन कोयलो पैदा थिए थो। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख ॿुधायो त कोयले जी माइंग जी पैदावार खे 7.6 मिलियन टुटण मां वधाए 12.2 मिलियन टे फ़िनसाल करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। शहबाज शरीफ़ हिदायत कई आहे त बिजली ऐं गैस जे सार्फ़ीन ते इज़ाफ़ी बार न विधो वञे। वज़ीर आज़म जी सदारत में तवानाई जे शोबे बाबति आला सतह ते इजलास थियो। इजलास में बिजली ऐं गैस जे शोबनि में गर्दिशन कर्ज़नि ते ज़ाब्तो आणण लाइ जामे हिकमत अमली जोड़ण ते गौर कयो वियो। इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तवानाई जे शोबे में गर्दिशी कर्ज़नि खे घटाइण जी हिदायत कई ऐं चयो त नून लीग पंहिंजी हुकूमती दौरान गर्दिशी कर्ज़ जी मुकमल ख़ात्मे जो अमली सबूत ॾिनो आहे। वज़ीर आज़म उन अज़म जो पिणु इज़हार कयो त मुसलसिल महिनत ऐं मुसर हिकमत अमली सां उन मसइले ते अञा बि हिकु भेरो ॿीहर ज़ाब्तो आंदो वेंदो। तवानाई जे शोबे में सुधारनि जो अमल अहिड़ी तरह मुकमल कयो वञे त गर्दिशी कर्ज़ बदतरीन घटिजी ऐं आख़िरकार उन खे ख़तमु कयो वञे। हुन चयो त सुई गैस डिस्ट्रीब्यूशन कंपनियूं फौरी तौर ते बिल जी वसूली जो निज़ाम बि बहितर कनि। बिजली ऐं गैस जे वाहिपेदारनि ते को बि इज़ाफ़ी बार न विधो वञे। वज़ीर आज़म बिजली ऐं गैस जे बिलनि जी वसूली जे निज़ाम खे बि वधीक मौसर बणाइण जी हिदायत कई आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्स जी गाॾी ते आपघाती हमले में 2 मक़ामी माण्हू मारिजी विया। पुलिस मूजिबि आपघाती बमबार रिक्शा सरकारी गाॾी सां टकरायो ऐं पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सरकारी गाॾी सां पाण खे धमाके सां उॾाए छॾियो, जंहिं जे नतीजे में 2 मक़ामी माण्हू मारिजी विया ऐं 4 ज़ख़्मी थी पिया। धमाके में ज़ख़्मी थियलनि खे इलाज लाइ ज़िले हेडक्वार्टर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मक़ामी ज़रीअनि मूजिबि मारिजी वियलनि जो तालुक़ नूरक मर्सी खेल सां हो, जिन जी सुञाणप सईद लाइ गनी कई तौर कई वई आहे। वाक़े खां पोइ पुलिस ऐं ॿियनि फोर्सनि इलाइक़े खे कड़ो छाड़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। कराची में मंशियात जे ख़ात्मे लाइ चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। इजलास में कमिश्नर कराची मोहम्मद इकबाल मेमण, IG सिंध गुलाम नबी मेमण, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन गुलाम अकबर लगारी, DG पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप असद ज़मान ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध हुकूमत पारां सूबे में मंशियात जी आदत छॾाइण लाइ बहाली मर्कज़ ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास दौरान चीफ सेक्रेटरी ॿुधायो त उहे इदारा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाया वेंदा। सिंध हुकूमत फंड्स, इमारतूं ऐं ख़ानगी इदारा इंतज़ाम संभालींदा। चीफ सेक्रेटरी जो चवणु हो त ख़ानगी बहाली इदारनि खे सिंध हेल्थ केयर कमीशन तरफ़ां रेगुलर कयो वेंदो। ख़बर शामिल कंदासीं। सिंध में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ अबाबील 5 मीज़ाइल जो डेमो ॾिनो वियो। कचे में टॉन मीज़ाइल ज़रिए ऑपरेशन खे हतमी शक्ल ॾिनी वई आहे। कचे में ऑपरेशन लाइ जदीद हथियार ख़रीद करण खां अॻु ड्रोन मीज़ाइल जे तजुर्बे तौरु तस्वीरूं वरिती वयूं। पुलिस ज़रियनि मूजिबि ड्रोन मीज़ाइल जी ख़रीदारी खां अॻु घोटकी में तजुर्बा कया विया हुआ। आइडियाज़ 2022 में सिंध पुलिस पारां कचे में ऑपरेशन लाइ जदीद हथियार ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो वियो। पुलिस मूजिबि घोटकी में अबाबील 5 कंपनी तरफ़ां ड्रोन मीज़ाइल खे किरायो वियो। धाड़ेलनि जी लिखियल जायुनि जूं तस्वीरूं वरितियूं वयूं। ड्रोन ज़रिए टारगेटेड कार्रवाई कई वई। ऑपरेशन जे माहिर पुलिस अमलदारनि अबाबील 5 जो जाइज़ो वरितो ऐं ऑपरेशन खे कामयाब करार ॾिनो। ड्रोन मीज़ाइल 2 खां 3 कलाकनि ताईं जंग जारी रखण जी सलाहियत रखे थो। उन में ज़मीन खां 1.5 खां 2 किलोमीटर मथे उॾामण जी सलाहियत पिणु आहे। ड्रोन मीज़ाइल जे इस्तेमाल लाइ पुलिस वेन में कमांड एंड कंट्रोल सिस्टम लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।
पुलिस ज़रियनि मूजिबि हिकु पुलिस वैन जंहिंमें कमांड एंड कंट्रोल सिस्टम मौजूदु हूंदो उनखे 35 किलोमीटर जे मुफ़ासिले ते बीहारियो वेंदो जितां डारो मिज़ाइल इस्तेमालु कंदे ऑपरेशन कयो वेंदो। ड्रोन मिज़ाइल इस्तेमालु कंदे दाड़ियल नज़रू नारे जो ऐं सुल्तू शहर जे घरनि जी वीडियो बि ठाही वई। पुलिस ज़रियनि मूजिबि ड्रोन मिज़ाइल जे इस्तेमाल लाइ पुलिस वैन में कमांड एंड कंट्रोल सिस्टम लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो। CM हाउस कराची में 20 ऐं 21 ग्रेड में तरक़ी माणींदड़ अमलदारनि में वीज हुअण जी वारी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरक़ी माणींदड़ पुलिस ऑफिसरनि खे बैच ॾिना। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तर्जुमान मूजिबि तक़रीब में सूबाई वज़ीर ॼाम इकराम धारे जो चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, वॾे वज़ीर जे सेक्रेटरी रहीम शेख, IG पुलिस गुलाम नबी मेमण ऐं आला ऑफिसरनि शिरकत कई। तर्जुमान मूजिबि तक़रीब में 21 ग्रेड में तरक़ी माणींदड़ मुनीर शेख, तारिक कुरैशी, ख़ादिम रिंद, जॾहिं त 20 ग्रेड में तरक़ी माणींदड़ उस्मानी सिद्दीकी, तनवीर ओढे, तारिक धारेजे ऐं अताउल्ला चांडे खे बैच हया। इन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरक़ी माणींदड़ ऑफिसरनि खे वाधायूं ॾिनियूं ऐं चयो त हीउ रुगो प्रमोशन न पर एतमाद आहे जेको तव्हां खे पंहिंजे अवाम जी ख़िदमत करे साबित करणो पवंदो। नाज़रीन, हब भरिसां सिलेंडर धमाके में 3 ॼणा अजुल जो शिकार थी विया जॾहिं त 17 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। बेला शहर में मिनी स्टॉप ते गैस सिलेंडर फाटण सबबि धमाको थियो जंहिं जे नतीजे में 3 ॼणा फोत थी विया जॾहिं त 17 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ॿुधायो पियो वञे त गैस लीकेज सबबि LPG गैस जे दुकान में धमाको थियो। फोतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तौर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कश्मीर वेझो इंडस हाईवे ते 2 मुसाफ़िरनि में टक्कर जे नतीजे में 8 ॼणा फोत थी विया ऐं 23 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पंजाब जे इलाइक़े शाहवाली पुलिस चेक पोस्ट भरिसां पेश ईंदड़ हादसे जे ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद लाइ शाहवाली ऐं कश्मीर जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी मुसाफ़िरनि ॿुधायो त पंजाब खां ईंदड़ कोच ऐं कराची खां DG खान वेंदड़ मुसाफ़िर कोच में तेज़ रफ़्तारी अहिड़ो वाक़ियो पेश आयो। पुलिस मूजिबि फौतुनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे। कराची में मंशियात फरोश खे रिश्वत एवज़ आज़ाद कंदड़ SHO साहिल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP ॾखण असद रज़ा मूजिबि SHO शाहिद आज़म बलोच खे मुअत्तल करण बाद बाक़ायदा गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP ॾखण मूजिबि SHO शाहिद बलोच इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे 2 मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करण बाद हिक खे रिश्वत एवज़ आज़ाद कयो। हुन वधीक चयो त मामले जी जांच बाद SHO ख़िलाफ़ पका सबूत मिलिया आहिनि जंहिंखां पोइ खेसि मुअत्तल करे गिरफ़्तार कयो वियो आहे। कोरंगी 1.5 नंबर वारे इलाइक़े में शहरनि जे तशदुद में मुबैना फोरू मारिजी वियो ऐं संदसि साथी समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 1.5 नंबर सेक्टर RK में फोर दौरान शहरनि 2 फोरनि खे सोघो करे वरितो जॾहिं त शहरनि तशदुद करे हिक मुबैना फोरूअ खे मारे छॾियो। जॾहिं त फोरनि जी फायरिंग में हिकु शहरी पिणु ज़ख़्मी थी पियो जॾहिं त फोरनि जी बि फायरिंग में हिकु शहरी पिणु ज़ख़्मी थी पियो। वाक़िए बाद मारिजी वियल ऐं ज़ख़्मीअ खे जिना इस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते ज़ख़्मी फोरो जी सुञाणप राशिद पुट असलम तौर ऐं शहरीअ जी फैज़ान नाले सां सुञाणप थी आहे। पाकिस्तान कस्टम्स कराची हवाई अॾे ते कार्रवाई कंदे बैंकॉक वेंदड़ 2 मुसाफ़िरनि खां ॻुझी तादाद में परॾेही करंसी हथ करे वरिती आहे। कस्टम्स इख़्तियार मूजिबि जवाबदार मोहम्मद ज़ुबैर ऐं मोहम्मद आसिफ ॻुझे तरीक़े सां परॾेही करंसी खणी वञी रहिया हुआ त खेनि सोघो करे करंसी ज़ब्त कई वई आहे। ज़ब्त कयल करंसी में 9300 मुल्की डॉलर, 2,17,150 इंडियन रुपया, 4,45,000 कोरियन करोना, 12,000 फिलिपाइनी पैसा, 2,610 थाई भारत ऐं 190 तुर्किश लेरा शामिल आहिनि। कस्टम्स इख़्तियारनि मूजिबि जवाबदारनि खां 28 लख पाकिस्तानी पैसा बि हथाया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ कस्टम्स एक्ट तहत कार्रवाई अमल में आई वई। शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी में शिरकत लाइ नवाब शाह खां निकितल प्यादल काफ़िलो भिरिया सिटी में पीपल्स पार्टी अॻुवाण गुलाम फारूक भंबरो जी रिहाइशगाह पहुतो।
जिथे यूथ कारकुननि पारां गुलनि जी वर्खा करे काफ़िले जी आजियां कई वई। इन मौक़े ते यूथ विंग अॻुवाणनि अख्तर रिंद, गज़नफर राजपर ऐं ॿियनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हू शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ में शिरकत करण लाइ नवाबशाह निकिता आहिनि। सख़्त सीअ बावजूदि संदन हौसला आहिनि। अॻुवाणनि चयो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो एशिया जी अज़ीम लीडर हुई। हू 27 डिसंबर ते संदसि वरसीअ वारे ॾींहं ते गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची खेसि ख़राज अक़ीदत पेश कंदा।